अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बहरान टीवी न्यूज़ में अवाके भलीकार मां फराशा सब खां पहिरियां नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त मुल्की मईशत ऐं तरक़ी सनत खे हथी वठण ऐं बैरूनी सीड़पकारी में इज़ाफ़ो अणटर आहे। सनती शयुनि जे मुल्की पैदावार में इज़ाफ़े सां गॾु बरआमदात वधाइण लाइ असराइती पॉलिसी ऐं क़दम हुकूमत जी तरजीह आहिनि। इस्लामाबाद में वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि सीड़पकारी में इज़ाफ़े, मईशत जी मजमूई तरक़ीअ लाइ शोबनि में सुधारा आणण ऐं पॉलिसी क़दमनि ते जाइज़ा इजलास। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त सनत, वापार ऐं मईशत जे मुख़्तलिफ़ शोबनि में डिघे मुदे वारा सुधारा मुआशी अहमियत ऐं अवामी सुधारनि ते ॿधल हुजण घुरिजनि। समूरनि सुधारनि ऐं क़दमनि में इंतज़ामी शफ़ाफ़ियत ऐं बहितरीन कारकर्दगी हुकूमत जी अव्वलीन तरजीह आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान खे एटमी बम शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं मीज़ाइल टेक्नोलॉजी शहीद बेनज़ीर भुट्टो ॾिनी एटमी ताक़त हुजण सबबि दुश्मन पाकिस्तान तरफ़ मेरी अख खणी नथो ॾिसी सघे। चाहियूं था त पाकिस्तान हर लिहाज़ खां मज़बूत हुजे। पाकिस्तान पीपल्स पार्टी इहा आहे जेका मुल्क खे मज़बूत करे सघे थी। इसकरदू में इजलास खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त दुआ आहे त फील्ड मार्शल सईद आसिम मुनीर जूं अमन वारियूं कोशिशूं कामयाब थियनि। ईरान अमेरिका जंग सबबि पूरी दुनिया माशी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रही आहे। इंशाअल्लाह पाकिस्तान माशी मुश्किलातुनि मां जल्दी निकिरंदो। बलूचिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जूं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाइयूं। 17 भारतीय हिमायती याफ़्ता दहशतगर्द मारिजी विया। ISPR मुताबिक़ सिक्योरिटी फोर्सेस 24 मई ते ट्रेन वाक़े बाद मस्तोंग, नोशकी, ज़हरी, खस्तार ऐं केच में कार्रवाइयूं कयूं। दहशतगर्दनि जे मारिजण बाद उन्हनि इलाइक़नि अंदरि दहशतगर्द नेटवर्क खे वधीक नुक़सान पहुतो आहे। ISPR मूजिबि मारिजी वियल दहशतगर्दनि वटां बारूदी मवाद ऐं हथियार बि मिलिया आहिनि।